अस्सलाम वालेकुम। अॼु हिकिड़े पेपर सोल्व कंदो पियुमि त मां हुन में हिकिड़ो MCQ पढ़ियो, मां चयुमि तव्हां सां शेयर कयां। इहा मोस्टली जेको आहे न त पेपर में ईंदा रहंदा अथव, पार्लियामेंट पुछंदा आहिनि कंहिं बि कंट्री जी। अच्छा ॾिसो, सुवालु हुयो त पार्लियामेंट ऑफ पोलैंड जी जेको आहे पार्लियामेंट कहिड़ी आहे। ठीकु आहे, पोलैंड जी पार्लियामेंट कहिड़ी आहे? सिजम। सही आहे। ऐं किनसिट जेको आहे इहो कंहिंजी पार्लियामेंट आहे? इहा पार्लियामेंट आहे इसराइल जी। अच्छा, ऐं ॿियो ॾिसो, डूमा कंहिंजी आहे? डूमा अथव रशिया जी। ऐं डाइट जापान जी। असल में हे जेकी अथव न तमामु मोस्ट इम्पॉर्टेंट अथव, इहो पेपर में ईंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं पार्लियामेंट सभिनी मुल्कनि जी हूंदियूं आहिनि, पर जंहिंजो स्पेसिफिक हिकिड़ो अलॻि नालो हूंदो आहे न, अक्सर टेस्ट में उहो पुछंदा आहिनि। ऐं अल्थिंग ॾिसो, अल्थिंग जेको आहे उहा आहे आइसलैंड जी। ठीक है, इहा ओल्डेस्ट पार्लियामेंट अथव दुनिया जी। ऐं जेको रिक्सडेगिन आहे उहा आहे स्वीडन जी। शॉर्टिंग गिट, इनके शॉर्टिंग गिट भी लिखियल हूंदो अथव, किथे आख़िर में ET ॾिनल हूंदो अथव। शॉर्टिंग असल में इहा आहे शॉर्टिंग, इहा आहे नॉर्वे जी। ऐं हे फोल्किटिंग, इहा कंहिंजी आहे? इहा आहे डेनमार्क जी। असल में मुंहिंजी जेकी आदत आहे न, मां छा कंदो आहियां, मां पास्ट पेपर सोल्व कंदो आहियां। ऐं उनमें का बि शइ मिली वई न, मूंखे का पार्लियामेंट जो नालो मिली वियो त मां उहो ॾिसंदुमि त लिस्ट ठाहींदो आहियां हिकिड़ी, जंहिंमें सॼनि मुल्कनि जी पार्लियामेंट हुजे। ठीकु आहे, त पास्ट पेपर पढ़ंदा कयो, उनमें तव्हांखे इंपॉर्टेंट शयूं मिलंदियूं ऐं तव्हांखे इहा बि ख़बर पवंदी त पेपर असल में को बि टेस्ट जो पेपर निकिरंदो आहे, OTP वन टेस्ट पेपर जेको निकिरंदो आहे न, त कहिड़े तरीक़े सां निकिरंदो आहे। उनमें कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेकी मोस्ट रिपीटेड हूंदियूं आहिनि। हर पेपर में जेको 20% या 25% टेस्ट जेकी बि निकिरंदी आहे न, उहा निकिरंदी आहे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स मां।